असांजो घर जो मैटर आहे, असांजे वॾनि जो मैटर आहे, पर हाणे असांजी दिलि आहे, असांजी क़ौम जी दिलि आहे, जंहिंसां जंहिंजो प्यारु हूंदो, जंहिंखे क़ौम जी इज़त जो हूंदो, असां त उन जी कॾ लॻंदासीं। अगरि पूरी क़ौम जो जंहिं महिल इहा शइ ईंदी आहे इज़त जी, त पोइ त उन में असांखे सरदार अली गौर ख़ान ई अज़ीज़ आहे, उहो ई असांजो वॾो आहे। बाक़ी मोहम्मद बख्श ख़ान असांजो सरदारी घर जो ज़रूरु हाणे आहे, असांजो चीफ न आहे। पहिरें असांजो चीफ हुयो, बिल्कुलु हुयो, हाणे असांजो चीफ न आहे। बाक़ी इंतकामी कारवायूं छा, असांजी जान ई हाज़िर आहे, त माल मिल्कियत आहे, उन जी ॾैरकी में जेकी मिल्कियत आहे सरदार अली गौर ख़ान जी आहे। हे दीवार किरण सां या असांजी जेतिरी हिते को आहे, जंहिं महिल असांजी मिल्कियत छा, असांजो सिर ई उन ते कुर्बान आहे, त मिल्कियत का ॻाल्हि ई कान्हे, मिल्कियत जो कहिड़ो मसइलो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।